रेंजर्स ऐं CDD कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में गॾियल कार्रवाई करे घुरबल दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वरितो आहे। तर्जमान मौसूफ़ मनूकोट ब्लॉक 12 मां फितनातुल हिंदुस्तान सां लाॻापियल घुरबल दहशतगर्द आसिम कलमती खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार दहशतगर्द वटां हथियार, गोलियूं ऐं धमाकेदार मादो पिणु हथ कयो वियो। दहशतगर्द 2023 में फितनातुल हिंदुस्तान BLA कमांडर तारिक ऐं सलमान कलमती जो चवण ते तंज़ीम में शामिल थियो। तर्जमान मौसूफ़ गिरफ़्तार दहशतगर्द 2016 में कराची खां पानवानशियोनी बलूचिस्तान मुंतकिल थियो। अवां खे ॿुधायूं पिया त तंज़ीम में शामिल थियण खां पोइ कमांडर तारिक जी हिदायतनि ते हथियारनि ऐं राशन जी विर्छ में मुलविस रहियो। जवाबदार दहशतगर्द तंज़ीमनि जे सोशल मीडिया ग्रुप्स में सरगर्म रहियो। रेंजर्स तर्जमान मौसूफ़ आसिम कलमती नौजवाननि खे रियासती इदारनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस ख़िलाफ़ भड़काईंदो रहियो। अवां खे आगाह कयूं पिया रेंजर्स ऐं CDD कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में गॾियल कार्रवाई करे घुरबल दहशतगर्द खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तर्जमान मौसूफ़ मनूकोट ब्लॉक 12 मां फितनातुल हिंदुस्तान सां लाॻापियल घुरबल दहशतगर्द आसिम कलमती खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार दहशतगर्द वटां हथियार, गोलियूं ऐं धमाकेदार मादो पिणु हथ कयो वियो। दहशतगर्द 2023 में फितनातुल हिंदुस्तान BLA कमांडर तारिक ऐं सलमान कलमती जे चवण ते तंज़ीम में शामिल थियो। तर्जमान मौसूफ़ गिरफ़्तार दहशतगर्द 2016 में कराची खां पानवानशियोनी बलूचिस्तान मुंतकिल थियो। तंज़ीम में शामिल थियण खां पोइ कमांडर तारिक जी हिदायतनि ते हथियारनि ऐं राशन जी विर्छ में मुलविस रहियो। जवाबदार दहशतगर्द तंज़ीमनि जे सोशल मीडिया ग्रुप्स में सरगर्म रहियो। रेंजर्स तर्जमान मौसूफ़ आसिम कलमती नौजवाननि खे रियासती इदारनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस ख़िलाफ़ भड़काईंदो रहियो। रेंजर्स ऐं CDD कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में गॾियल कार्रवाई करे घुरबल दहशतगर्द खे गिरफ़्तार करे वरितो आहे।